अल्लाह से तमाम रिज़्क़ से तमाम घणी बरकत नुकसान बतूल सदके में मोमिन आने वाले सामो मुजद्दिद इस्लाम वल मुस्लिमीन के बता अल्लाह साईं बख्श मनादरी जिक्र अहद करना वर मोहम्मद आल मोहम्मद बुलंद सलावत सल्ले अला फातिहा अल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल शम्स ज़ियाअन वल क़मर नूरा अस्सलातु वस्सलामु मन अरसलहु लिल खल्क़ि बशीरन व नज़ीरा व आलिहि अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुम रिज्स व ताहरहुम तत्हीरा अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलुहुल हक़ व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वला तक़ूलन्ना लिशैइन इन्नी फ़ाइलुन ज़ालिका गदन इल्ला अन यशा अल्लाहु सामीन गिरामी क़दर बुज़ुर्गान मोहतरम साहिबान सो इरशाद रब्बुल इज़्ज़त है मुझा महबूब हरगिज़ न चइजां त इन्नी फ़ाइलुन ज़ालिका गदन सुभाणे मां ही कम कंदो इल्ला अन यशा अल्लाहु सिवाय इंशाअल्लाह चवण बग़ैर इंशाअल्लाह चवण जे कॾहिं बि न चइजां त मां सुभाणे ही कम कंदो मगर मुंहिंजे नबी फरमायो ला ओतियन रायत गदन मां सुभाणे अलम ॾींदुमि जेको करार हूंदो गैर फरार हूंदो ऐं ख़ैबर फतह कंदो मगर नबी इंशाअल्लाह न कई नबी इंशाअल्लाह न कई अल्लाह फरमाएसि सुभाणे जी ॻाल्हि करण जे लाइ इंशाअल्लाह चइजां हरगिज़ न चइजां ईअं त मां सुभाणे ई कमु कंदुमि सिवाय इंशाअल्लाह करण जे मगर मुंहिंजे नबी फरमायो सुभाणे अलम ॾींदुमि मर्द खे जेको करार हूंदो गैर फरार हूंदो ख़ैबर फतह कंदो इंशाअल्लाह न चई या मञनि त नऊज़ बिल्लाह नबी साईं क़ुरान जो मुखालिफ़ हो तो पोइ नबी साईं क़ुरान जे लाइ थ्योरी की जे न त पोइ इन ॻाल्हि खे तस्लीम कर थी जुमिलो नबी जो कोन्हे जुमिलो हुन जो आहे हुन चयो तो अलम ॾिना जिन्हनि खे उन्हनि खे ॾिठई हाणे तूं सॾ त मां अलम ॾियां जीअं तलवार अली लाइ अलाह मोकिली तीअं अलम अलाह जे तरफ़ां आहे अली वटि अगरि अलम नबी ॾिए हा त अलम नबी जो सॾिजे हा जे नबी जो सॾिजे हा त पोइ अलम जा वारिस नबी जा पुट थींदा अलम जो वारिस अली जो पुट अब्बास आहे अलम मिलियल आहे अली खे जीअं साहिब ज़ुल्फ़िकार आहे अली तीअं ई अलम आहे अली जो त सॾिजे थो अली जे पुटनि जो नबी जो हुजे हा त मोहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारा लॻाइनि हा आहे जो अली जो त हू छो लॻाईंदा मुसलमान है असा मतलब मोमिन मोमिन है मुसलमान असा मोमिन हो वो मुसलमान ये कार मां त कई दफा करे चुको हां अपने वक्त में गुंजाइश करने मगर मजबूर थी हम दोहराइण ते मुके माफ फरमाईंदा ता पूरी खैबर में हला वजो उन्हनि के मोमिन न सॾो मोमिन असा के सॾो वेंदो आहे बुखारी मरहूम चई वियो त काफिर के मुसलमान करण सोलो आहे मुल्ला मोमिन करे दे मञाए
आए न संगा नगरा जमन वरी वटन के काफिर दा वडो बा काफिर दियो तो न ढोरी गड़ो मुसलमान सोचण जी गाल है लिहाजा मोहम्मद रसूलुल्लाह ताई मूसा भाई वाला जेका शायद नबी जी आयो है इन वट बा मोट बा मस्जिद इन वट बा मोट बा ईदगाह इन वट बा मोट बा रोज़ो ज़कात फित्रो इन वट बा मोट बा नमाज हज इन वट बा तो मोट बा आज़ान इकामत दाढ़ी इन वट बा तो मोट बा निकाह जनाजा इन वट बा तो मोट बा इहराम कफन इन वट बा तो मोट बा अल्लाह मोट है इन वट कोने जो अली में जो मूसा हिस्सो कोने नबी ने मुझे हिस्सो है मोहम्मद रसूलुल्लाह मुझी ज़बान में है अली वलील्लाह हिंदी ज़बान ते कोने ही मुके न तो चई सके तू काफिरा मोट सबूत है मोहम्मद रसूलुल्लाह पढ़ा तो मुसलमान मां चई सकाए तो तू मुनाफिका पर जमाए न तो वरना तो अली वलील्लाह कोने तो मोमिन के दाते चाहिए बेशिया बोलो लोगे मैंने अंदर असा के खबर ही काने के रहे वही फेरोजी की मुंडरी जो इशारा लेकर जमी जो मुंडरी नहीं करे पहन गया तो क्या बोलो लो भी याद हो पूरी तवज्जो देता है अरना से रात में भी तो जुलूस ले जावे मालिक के असर जी मत इल्जाम हो खलीफे साले रज़ी अल्लाह ताला मुझे कत्ल जो तुझे कत्ल तो मालिक के असर कत्ल में साजिश में शामिल हो जे मौला अली सजा दिए साथ जमू न थी ना मालिक के असर पे इल्जाम है तब भाई बेटा मचाई नहीं इब्ने मुलजम सौ से धोखा दे रहा है कि मुल्ला की आईडी में इब्ने मुलजम ते लानत लिखा विद्या जो जमाना है फेसबुक जो जमाना है मुल्ला की आईडी भी मन रिसोर्स के आईडी में इब्ने मुलजम ते लानत कहीं नहीं छोड़ लानत कहीं इब्ने मुलजम ते मसात मारे 10 मसात मारे 10 काम क्या पूछो मसात मारे थी मुरी सब सोट नची भान जी इनी जे करे जो दुश्मन अली जो ननाणो रिश्तो होंदो है डडाण को रिश्तो ना आयो के जो भी ना हो जे जा डडाण का गया मुझे खबर है काफी देर का मजलिस है अल्लाह ताला की खुशरो खुरम रखे हिफ्ज़ व मान अता फरमाए घणी ज़हमत न थी पर तव्हांजी तवज्जो जो ताले कोई जब तो मुझे अली के अलैहिस्सलाम कोई जब तो करम अल्लाह वजह कोई जब तो रसी अल्लाह कोई जब तो चल जलालू खबर की पवे अली छाए कोई तवज्जो जो तालिबा खबर की पवे मुझे मौला छाए जे मां चवा सकरीम तकरीम जो पुट हसन है मां चवा से बादशाह तो वो हुसैन है मां चवा हाजत रवा तो वो अब्बास है पूरी तवज्जो जो तालिबा मां चवा सुल्तान नसीर तो सुल्तान अरब और अजम टियों अली है आखिर मां इनके पूरी तवज्जो जो तालिब है ना जब इबादत में हिंदी ज़रब लगाए इबादत सकलेन दे भारी है तो पोटो सैयदुल आबिदीन है बयान कया सैयदन के पोटो सैयदुल साजिदीन है बयान कया इल्म जे बड़ पोटो बाकिर उलूम है आखिर में बयान की गया माने मौला के जमा पीरन जो पीर है वो कलंदर जवे पे पेशवाए तमाम रिदान आगे जुमले में जी माली जी गली जो सागा के गली जो सागा पीरन जो पीर जे खुदा अली के केड़ो पीर फैसलो की कया इमाम शाफी जड़ो फकीह चई हजो वियो मां त शाफी लै सैयदरी अली रब हुव रब्बुल्लाह शाफी मरदे मरी वियो या खबर न दस मां के खाना है केर वियो अल्लाह पे पाले या मुके अली पे पाले अरे गाल सही बसे शाफी की छड़े दे गाल करूं जी जिते गाल खत्म थी वने मिन्ना हर बैत नबी चयस हसनैन ना
दुश्मन के मारण लाइ तो दिल खपे हर कोई मारे यार तो भजन वाला जी ॻाल्हि थी है दुश्मन के मारण लाइ तो सख्त दिल खपे कई वीचारा नरम दिलेड़ा हूंदा आहिनि जिन्हनि खां कुकड़ मुठी न आहे थींदी जंग जे लाइ दिल जो सख्त हुजणु ज़रूरी आहे 1600 मुशरिक मारण वारो एॾो दलेर त दिल सख्त हुजणु खपे न नरम दिल एॾी हुई जो कातिल खे शरबत पीआरे छॾी पूरी तवजो जो तालिब 2000 भाउ खे एडवांस ॾिनी नहीं नाबीन खे उथण जी कतार बि न तारे खे जी तूं गवार जा कॾहिं अली खे सुतल न ॾिठे हिकड़ा त सुम्हियो त पासो न वठाई पेर मां तीर कढियो त ख़बर न पई रुकू में मुंडी ॾेई छॾी अजीब आहे मुंहिंजो अली मरहब अंदर हारिस अमर इब्न अब्द वद जहिड़ा जंहिंजे साम्हूं ॾकनि उन्हनि खां ड्रिजण वारा हिन जी गर्दन में रस्सी पारे उन्हनि ख़ामोश रहे अजीब आहे मुंहिंजो केर त कीअं तय थिए त अली छा आहे मुश्किल आहे मुंहिंजे मौला खे सम्झणु मुश्किल आहे अली जी मारिफत मुश्किल आहे अली जे बारे में फ़ैसिलो करणु कई अलाए छा थी विया कई अलाए छा चई विया लिहाज़ा मुश्किल शइ खे सम्झाइण जे लाइ मिसाल ॾिबी आहे मुश्किल शइ खे सम्झाइण जे लाइ मिसाल ॾिबी आहे अल्लाह ताला जेका अली सम्झाइण जे लाइ मिसाल ॾिनी उन खे अब्बास ॾिबो आहे अल्लाह फरमायो वठो ही मिसरे अली आहे मां बेमिसल आहियां सभु ख़ुदा वारा कम कया अली कम हुन वारा कया अली जेके जीअं न कंहिंजो कमु हुनजो कयो अली चेहरे के मान कंहिंजो कमु अल्लाह अकबर करे जनाज़ो बणायो अली ओलामा से जुबान कंहिंजो कमु सिज वरायो अली पूरी तरह जो तालिब लिहाज़ा जीअं हू मज़ जीअं हू ज़ात अजीब आहे तीअं मुंहिंजो अली अजीब आहे फ़ैसिलो न पिया करे सघनि हो हुनजो मज़ा फ़ैसिले जे लाइ अल्लाह फरमायो मिसाल ॾियां पियो ॾिसो अब्बास खे सम्झो अली खे हिन जो मिसल आहे हिन जी शबीह आहे मां बेमिसल आहियां जिन्हनि अली खे सम्झो हूंदो उन्हनि वटि गाज़ी हूंदो जिन वटि अब्बास न हुजे सम्झो उन्हनि खे अली सम्झ में आयो ई कोन्हे पहिरीं ॾिसीस घर में अली अथसि घर में अलम अथसि अली सम्झो हूंदई घर में अलम न अथसि उन अली खे सम्झो जेको बि अली खे सम्झंदो उहो पहिरीं अलम तव्हां ते जुमिला पहुता न दिलि चाहे थी गुफ़्तगू खे मां उन मोड़ ते वठी अचां जीअं ई कामर जो मोड़ आहे अल्लाह मांखे ख़ुशो खुर्म रखे हिफ्ज़ मान अता फरमाए काबे जी विलादत खां वठी करे इन्नमा वलियुकुमुल्लाह जी विलायत ताईं काबे जी विलादत खां वठी करे इन्नमा वलियुकुमुल्लाह जी विलायत ताईं अली अल्लाह खां काई शइ घुरी कान्हे अल्लाह हर शइ बग़ैर घुरण जे अता कयसि तमन्ना अली न हुई त मुंहिंजी आमद काबे में थी तमन्ना अली न आहे त विलायत मूंखे मिले तमन्ना अली न आहे त अलम मूंखे मिले तमन्ना अली न आहे त बिस्तर पैगंबर मूंखे मिले जे अली जी काई तमन्ना न हुजे उन अली जी तमन्ना अब्बास उन अली जी तमन्ना अब्बास आहे वल्लज़ीन यक़ूलून रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना व क़ुर्रता अयुनिन वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा पालनहार मूंखे औलाद मजावा औलाद अता कर जेका अखियुनि जे लाइ ठंडक हुजे वाइदो कयो हुई नबी अना नासिरो या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल मां जो मददगार आहियां लिहाज़ा 9 हिजरी जे नबी जा पुट थी विया अली जा पुट अपना अना वाबना हाणे हुजे कोई अली जो पुट जेको ईअं मदद करे नबी जे पुटनि जी जीअं मदद कई अली ख़ुदि नबी जे दीन आणण में त मददगार आहे अली दीन बचाइण में कोई मददगार हुसैन जो हुजे होॾां जो हुसैन मिनी माना मिनल हुसैन आहे एॾा पोइ कोई अहिड़ो हुजे जेको हू अली वरी अर्ज़ु कयां पियो गुफ़्तगू तव्हां ते न सम्झाए सघियो वरी हिकु दफ़ो तव्हांजी तवजो तालिब जो तव्हांजी ख़ामोशी मूंखे मतलूब आहे जो तव्हांजी तवजो आहे पर मां घणी लेख न कंदो आहियां ताकि नतीजे ॾियण में जल्दी थिए दुआ माना ज़रूरत काबे में अचण काबे जी ज़रूरत आहे अली जी न बिस्तर ते सुम्हण नबी जी ज़रूरत आहे अली जी न बचंदो के तवजो आहे साहिब हिकिड़ो हिते जुमिलो मूंखे यादि आयो कि कण हुसैन साहब वॾा कण पे सादिक जे वालिद जो उन्हें का पूछो तो बिस्तर पे निंद नहीं आया उन्हें जवाब में जो अली ने फरमाया था कि मैं मौत से इस तरह प्यार करता हूँ जिस तरह बच्चा माँ की आगोश में
बच्चा माँ के आगोश में नींद करता है कि नहीं? वो बिस्तर थोड़ा ही था, मौत का आगोश था, तलवार ऊपर थी, अली ने नींद करके दिखाई ने कहा थोड़ा ही था मैं इस तरह प्यार करता हूँ। बिस्तर जरूरत नबी अली जी ना दुआ ना लो जरूरत मौला अब्बास जरूरत है मौला अली जी मौली साहब साबित न कहीं तो मिंबर ते नहीं पूरी तवज्जो जो तालिब है सबका पहली जरूरत जाके सिफी अरे कोट मुझे मौला अली जाओते अम्मा रास शर्त रखी तथा पाण मैदान में नहीं हो असां दे कोड़ियन पंहिंजे नंढनि खे कहाणियूं ॿुधायूं अली ही मरा के मारियो अली ही अंतर के मारियो अली तुझे चाचे के हुते मारियो अली तुझे मामे के हुते मारियो ढिंडा असांजे ना ॻाल्हि के वास्ते करे पेश कयां जॾहिं तूं असांजे सरदार खे चयो त मुसलमान छो पियो माराई तूं अचे मां अचां जॾहिं असांजो सरदार तुंहिंजे साम्हूं न अची सघियो असांजो सालार तो खणिजे पियो ॿिया तुंहिंजे साम्हूं बीहंदा जेकर तूं पाण मैदान में न ईंदे त जंग थींदी न त बस कोई थी कया पूरी तरह जो तालिब पाण मैदान में नहीं थे मौला फरमायो मां नहीं लो मौला वापस मोटी आयो ज़बान ॾेई करे त मां नहीं लो मौला जे चाहण वारनि मौला खे चयो असां बि पंहिंजे रमन बाबर ॾाढा रखा असां बि पंहिंजे रमण रखा तव्हांजी बहादुरी जा किस्सा ॿुधंदे आहियां त तव्हांजे इमाम बदर में पंटीह मारिया तव्हांजे इमाम ओहद में चारों तरफ़ों हमला करे नबी जी ही इबादत कई तव्हांजे इमाम अमर इब्न अब्दुल खे ही क़त्ल कयो असां जेको पंहिंजे वॾनि खां ॿुधोसीं उहो ॾिसण चाहियूं पूरी तवज्जो जो तालिब आहियां असां तव्हांजी जंग ॾिसण चाहियूं था ही सवाल कनि था सवाली के खाली मोटाए तो मुझे अली की नमाज में भी सवाली के खाली न मोटाए जेको सफर में भी सवाली के खाली न मोटाए ना देख जो पियो करी से जो वञे पियो ॻाल्हि ख़तम कर दुश्मन की तलवार टुटी पवे दुश्मन चवस मूंखे पंहिंजी तलवार दे उनके तलवार ॾेई करे चवे मां दुश्मन बि सवाली थी पवे त खाली न आहे मोटाईंदो जेको दुश्मन सवाली के खाली न मोटाए सॼण सवाली थी आहे त की धोखो
वारे के परेशानी थींदी आहे संभालण जी ओ थिया त पियो संभाली दोके ओ ता ठाया त पियो हलाई दोके तीन पोखण वारा हुआ हिकड़ा 24,000 नबी संभालण वारो हिकड़ो हुसैन पोखण वारा पोखो दीन के 7,500 साल में संभालियो हुसैन टिन कलाकार में परेशान नबी खालीदा मुजी सहज़ादा ते निगाह बुंदी नबी मुस्कुराए ॾींदा के पूछो ता परेशान हुयो मुस्कुरायो छो फरमाई जे चेहरे में मुके कुछ चेहरा नजर अच पिया जेकी चमन पिया नाना तू परेशान न थी दीन जे अगर आम चाहिए तो कुर्बानी लाए सा बैठा तू तबलीग कर बचाईंदा से असा तू पहुंचा बाकी रखा से असा पूरी तरह जो तालिबा तू पहुंचा बचाईंदा से असा तू तबलीग कर बचाईंदा से असा नबी जी परेशानी के जो दूर करने वालो हो हुसैन खुद जो नफ्स मुतमइना हो जे वो हुसैन हाने जुमला मौला अब्बास की ज़ियारत जा या काशिफ करबे अन वजह हुसैन इक्शफ करबी बिहक अखी कर हुसैन ए हुसैन के चेहरे में परेशानी के दूर करने वाला परेशानी मना मुश्किल जो परेशानी के दूर करे वो है मुश्किल कुशा आने मुखे मुदा हुसैन की जो परेशानी दूर करे उन्हीं के चाचा बना जो इतना करे सके सरकार जी साथ लियो एतरो समझो इन्हीं जो फर्ज होयो है इन जे दरवाजे ते जेको जेतरो झुकियो वो ओतरो मथे जेतरो झुकियो वो ओतरे मथे लियो मलाइका में जेको झुकियो वो सैयदुल मलाइका थियो साहबन में जेको झुकियो वो मीना अगर बैठ थियो पूरी तरह जो तालिबा मलाइका में जेको झुकियो वो सैयदुल मलाइका थियो साहबन में जेको झुकियो वो मीना अगर बैठ थियो हबश जी बादशाह दी अगर बादशाही छड़े करे अजे झुके ते हिन जी मानी बा आसमान ते वने अज तक मु यो तो है रोज मथा खाई तो है ई हेठा का रोज मथे छोबी वने परवरदिगार मां के हिफ्ज़ मान अता फरमाए अल्लाह जो चयो ना सायो तुम मशकूरा मां ता जो शुक्रगुजार आया उन्हीं में फिजा है जो बजरी मानी जला में फिजा दी है जन्नत जी जुमलो याद रखंदो मुझो साहिबाने सो सूरह ज़हरा जन्नत जी रजिस्ट्री में हिन के नौकरन जो नालो आहे जनाब फिजाए नौकरियानी जन्नत हिन के नौकरन जी भी मिल्कियत है ना हो जिहाद पे दूर के विकरण की हिम्मत रखी तो ऐसा है परवरदिगार मां के हिफ्ज़ मान अता फरमाए खुश व खुर्म रखी जेको जेतरो झुकियो वो ओतरो मथे बात थी करे हमेशा जो रही मां गुलाम आया शबाहत सूरत में काने शबाहत किरदार में बा जी मौला अली बात ही करे चले जो ना अब्दुल नबी दे मोहम्मद ती ही बात दी करे चले जो मौला हुसैन जे गुलामन में जाए नबी केतरो मथे खवाली के जो पांजे कुल्हण दे खणी खए ए हेडा ता वणो करबला ता के मौला हुसैन जो रोजो हेठ न दरीदो अब्बास जो रोजो मथे न दरीदो गलत है गलत जो है साहिब खड़ी कई सबब हुआ दिन घणो थी वियो मूंखे तव्हां माफ़ फरमाईंदा परवरदिगार तव्हांखे हिफ्ज़ मान अता फरमाए छो जो जंहिं ज़ात जो मां ज़िक्र कयां पियो न इन ज़ात जो ज़िक्र मुंहिंजो नंढो मों वॾी ॻाल्हि आहे एतिरा कंहिंजा सहने न आहिनि जो कोई सम्झी ॾेखारे उहो छो ही तमन्ना सैयद ज़हरा जी बि आहे ही तमन्ना सैयद ज़हरा जी बि आहे ऐं कानून फितरत इहो आहे जेको जेॾो पाण उनजी ओॾी तमन्ना जेॾो साहिब तमन्ना ओॾी तमन्ना आसिफ अली ज़रदारी ने चवंदो तो मुखे हिते यूनिट मोटरसाइकिल मिली साईं बख्श न चवंदो तो मुखे हिते हेलीकॉप्टर मिले जंहिंजी जेॾी शख़्सियत उनजी ओॾी तमन्ना जंहिंजी जेॾी हैसियत उनजी ओॾी तमन्ना अब्बास नालो आहे तमन्ना सैयदा जो जे साईं ज़हरा वमा अदराक मा लैलतुल क़दर तो वो अब्बास भी वमा अदराक मा लैलतुल क़दर मौली साहब दलील दे त तमन्ना की है दलील आहे अली अकबर मौला हुसैन घुरियो अल्लाह खान तो हू नानो दे अली घुरियो तो इहो त न चयो त हू मूं ते हुजे हू मूं ते हुजे इहो त न घुरियो ई न पोइ हू बि ते छो थियो अली कंहिंजी तमन्ना आहे नबी जी वजाली मिलतुन का सुल्तान नसीरा अब
अब्बास इमाम तनो फरमाई तो के कड़ी खबर सजे चाचे जी मां हैरान ना खुदा की कसम जे माती ने हलियो आयो माना ई टाइम न हो मगर ता भी मोहब्बत निसी करे ता जो इश्क मौला अब्बास निसी करे इते चोंदो पानी ईरान में चोंदो आप इराक में चोंदो मां मरूम सैयदा ज़ारा संतेदी साहब के जुमला शाय हिकड़ी है नाला चेंज छा इते पानी उते आप उते मां वफा शाय हिकड़ी है नाला चेंज छा मक्के में अबू तालिब मदीने में अली करबला में अब्बास वफा हली डाडे खां वफा हली डाडे खां आई पी ताई पहुती पोटे ताई मगर पी आई डाडे जे हुंदे शहर शाय वफा इनके परवरदिगार के हिफ्ज़ अमान अता फरमाए खुश हो फरम रखे छा तो रोग होई नस्ती रोग हुंदो हथन से हथ ना हुंदा माण्हू डिॼंदो छा हथ व नथा से कई ना त डिॼे बथी हू अलम जे वेझो नथा अचनि ऐं शिया काज़ी जी कसम न खणंदा कब्ज़ो हुंदो आहे हथनि सां हथ हूंदो त कब्ज़ो हूंदो हथ न हूंदा त कब्ज़ो छा हथ व नथा से कब्ज़ो ॾिसो काबे ते कब्ज़ो करे विया मस्जिद नबवी ते कब्ज़ो करे विया बाग खां वठी करे खिलाफत खां वठी करे हर शाय ते कब्ज़ो करे विया मगर अलम ते अॼु बि कब्ज़ो न करे सघिया अल तव्हांजो अॼु बि तव्हांजो इन जे करे अलम जे मथां हथ आहे कंहिंजो तवजो आहे साहिब हथनि में शाय हूंदी त माण्हू ॾींदो हथ में न हूंदो त ॾींदो छा चवंदो अलाह मुंहिंजे हथ में कोन्हे हिते हथ ई कोन्हनि पोइ बाबो हवाए छा हथ ई कोन्हनि पोइ बाबो हवाए छा परवरदिगार मां के खुश व खुरम रखे तहां के जोगी के पंहिंजा हथ न ॾेखारिजो त ॾिस मुंहिंजे लकीरनि में मुक़दर आहे या न तव्हां जे हथनि जो मुक़दर उन जे हथ में आहे जंहिं हथ अल्लाह जी बारगाह में ॾेई छॾिया चार सबब हुआ बाबो हवाए जे चवण जा उन्हनि में हिकु सबब ही हो अर्ज़ कई पालनहार खे तेरा रब फरमायसि तो के हथनि जे बदिले पर ॾियां जीअं तुंहिंजे चाचे जाफ़र तयार करी नामचन खे मौता में अर्ज़ कई तोखे पर न ख़बर मूं हथ ॾिना तुंहिंजी बारगाह में जेके हथ उथनि मुंहिंजी बारगाह में उहे खाली न मोटाए ॿियो सबब क़िबला इब्न अबुल क़ासिम हुई रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा मौला अब्बास जी वॾी तमन्ना हुई वॾी हाजत हुई मां पाणी खैमनि ताईं पहुचायां मनशा इमाम इहा हुई त पाणी खैमनि ताईं न अचे ताकि इम्तिहान में पूरो नथो वञे लिहाज़ा इमाम जी मनशा जे करे पाणी खैमनि ताईं न आयो बाक़ी हाजत इमाम ते कुर्बान कई अल्लाह फरमाए तो बाबो लगाए परवरदिगार मां के खुश व खुरम रखे शेख मुफीद अल रहमान वॾो नालो आहे सैयद रसी ऐं सैयद मुर्तज़ा अलैहिमा रहमान जो उस्ताद जे नहजुल बलागा लिखी है उन्हीं चयो त नबियन वलियन इमामन गौसन कुतबन जे वसीले सां दुआ क़बूल थींदी है मगर अब्बास जे वसीले सां दुआ जल्दी क़बूल थींदी है शागिर्दनि पुछो हो कि जी ॿिया अल्लाह जी बारगाह में हथ खणंदा हिन जा हथ पहिरीं पहुता कंहिंमें हिम्मत ही कान्हे कंहिंमें दम ही कोन्हे जो सरकार अब्बास जी शान बयान करे ॾेखारे कासी सॾिबो आहे उन खे जेको मैदान जंग में खटे अचे शहीद हो जेको कुर्बान थी वञे शहीद हज़रत हाबील पहिरियों सैयद शुहदा हिकु अमीर हमज़ा ॿियो मौला हुसैन मगर शहीदनि जी तादाद जी ख़बर कंहिंखे कान्हे त केतिरा कासी काइनात में हिकु आहे कासी नसे मासूम मुताबिक़ काइनात में हिकु आहे वो मुझे मौला अब्बास 82 जंगल जो फातिहा है में नबी गाजी न चयसि खुद मौला अली गाजी के गाजी चयो जंहिं महिल जंग सिफीन में अब्बास 90 में हो मालिक इब्न हारिस नखी अस्कर अम्मार इब्न यासिर मिक़दाद इब्न अस्वद चवण लगा मौला कहिड़ी शहज़ादे जी ख़बर वठूं आहे मुस्कुराए करे फरमाई नबी मूंखे मोकिलींदा नबी मुतमइन हूंदो ही हू बि मूं ते आहे त परेशान छो ही हू बि मूं ते आहे त परेशान छो मगर इसरार खां बाद में जॾहिं मौला अॻियां वधिया त सरकार गाज़ी 90,000 जे नरके मां नमूदार थिया जीअं कारण ककरनि मां चोटी जो चंड निकिरे निगाह पई अली जी फरमाई हाज़ा कमरो बनी हाशिम हू ॾिसो बनी हाशिम जो चंड अल्लाह चए थो अली खे वल कमरे ज़ात राहा
खानदान में अली अकबर आए उन्हीं में कमरे बनी हाशमी है ना अन्ना तां जे आसान कया शागिर्द है मौला अली उस्ताद है मुझो नबी नबी जी शबी है अली अकबर अली जी शबी है अब्बास हाने खुदा शागिर्द के उस्ताद के हाने शागिर्द है अली अकबर उस्ताद है अब्बास ऐं मौला अब्बास जो कोई उस्ताद कोने इमामन खां अलावा ही वाहिद है जेके के पढ़ायो कोने बाबे जो सचो अहद ती जो इसने ती बाबा जे ज़बान ते हिक चे उनी दे बदलना विलादत वो ही थी जी मौला अली की विलादत थी जेकर मौला अली हथन दे खयस यतुरो नजर ही रहे दिखाए करे पुट के दिसन लगो पुट के थोड़े के दिसे पांजे बचपन के के दिसे किबला हुसैन बख्श जाड़ा फरमाइंदा पुट हथन में थोड़े हो आईनो हथन में हो जेके दिसन इबादत है उनी अली पान के बैठो जेकर बापे मुसलसल दिठो तो किंदा यदाए जोर जो ने तंजर जा बंद टूटी गया बंधन जा बंद टूटी गया अली जी लिखा भाई फरमाइंदा अब्बास तू शी है ज़ैनब भी मना शी असद भी मना शी हैदर भी मना शी ज़काम भी मना शी लैस भी मना शी गदनफर भी मना शी मगर मज़ो तड़ा है जदा दो के चवे तू बहादुर है लुत्फ तड़ा है जदा हातिम के चवे तू सखी है बहादुरी तड़ा है जदा अल्लाह जो शी के चवे तू शी अरे आए तुरा सिस्तानी जे के आलिम चवे हो के जो आलिम दो परवरदिगार मां के खुश व खुरम रखे हिफ्ज़ व मान अता फरमाए जेकर उता आया मुझे मौला फरमाए माने साहबा इकराम के दिसो मुझे अब्बास के कोई जख्म लगो है चंद व खट्टे आयो है मुझे जख्मी बकोने मुझे गासी है खट्टे आयो जख्मी बकोने मुझे गासी है छो जख्मी कोने के छोई ना आती सका अखन में दो रोप अखन में दो रोप किथे उडो है अखन में मैं पुत्र के साथ सगड़ो है नूर चशम अखन जो नूर गाजी के जे अखन जो नूर हो मां चवंद माली जे अखन जो नूर हो पर ता का पुछन माली जो क्यों के जो सजबियो आइनुल्लाह मना अल्लाह जे अखन जो नूर जे वो जे उनी जे अखन में जो जेके सैन ज़हरा घुरियो हो उनी का सानी ज़हरा फातिमा सकीना घुरड़ा जेके सैन ज़हरा घुरियो हो अल्लाह का उन्हीं का रिसानी ज़हरा फातिमा सकीना घुरड़ इंतहाए तवाज़ु है आजिज़ी है इनका सारी निस मुझे मौला अब्बास ही जेमल चयो न सैन सकीना मुझो भा प्यासो है चाचा हली दिसे आ पानी वठी अचे आ दिल में जी बालना मुझा लखे एहसान जो इनके मौला सादत बख्शी जो मां हुसैन जे बच्चन जे मथा कुर्बान थिया हुसैन जे बच्चन जे मथा कुर्बान थिया बस मुझे एक भाजे हुक्म बाए ऐं दिल कोई निकाल ते आई है जो चयो ते अब्बास के एक फातिमा घुरियो ऐं बी फातिमा अब्बास खां घुरियो बिन्नी जो नाज़ है हाणे बस ये बई फातिमा ॿुधो दुआ घुरी मौला हुसैन पालनार मूंखे अहिड़ी धीअ अता फरमा जेका मूंसां ईअं प्यार करे जी अम्मा मूंसां प्यार करे वरी मां हुन सां ईअं प्यार कयां जीअं नानो अम्मा सां प्यार कंदो मतिलबु हू मुंहिंजे बग़ैर न रही सघे मां हुनजे बग़ैर न रही सघां असां वटि हिकु मिसाल आहे मरण वारे जे पुठियां कोई मर्दो न आहे मरण वारे जे पुठियां कोई मर्दो न आहे मगर ॿ न्याणियूं अहिड़ियूं हुयूं जेके पंहिंजे बाबे खां पोइ ज़िंदा न रहियूं हिकु नबी जी धीउ आहे ॿी हुसैन जी धीउ गोया के इन्हनि में पंहिंजे बाबे जो साहु रुनियूं ॿई हाय बाबा करे बाबा खां अलावा ॿियो कोई लफ़्ज़ ज़बान ते न आहे या अब्बा ॿई रुनियूं हाय बाबा करे ॿिन्हिनि जो रोइण जो अंदाज़ बि हिकु जहिड़ो माना फितरत ई आहे पहिरें ॾींहुं रोइण वधीक ॿिए ॾींहुं घटि टे ॾींहं अञा घटि ॾींहं वधंदा वेंदा रोइण घटिबो मगर इन्हनि ॿिन्हिनि जा जीअं ॾींहं वधंदा विया तीअं रोइण वधंदो वियो जीअं रोइण ॾींहं वधंदा विया तीअं रोइण वधंदो वियो अज़ादारा ने इमाम मज़लूम ॿिन्ही जा हथ मसरूफ़
लीला चाचे अमीर हमजा जी कबर दे दी चाचा मुझे घर सारे चाचा मुझे गोसन मारे चाचा अली जी गर्दन में रस्सी मारे चाचा तू जिया सचाए दिया अमीर हमजा जी कबर दे दी ऐ मुझे सैन सकीना दे मथा तो जेड़ा जुल्म थियो नवई मोरा सजाद ना नवई पाजी मां दा जनाब उमे रबाब दा नवई पाजी फूफी सैन ज़ैनब दा उते आई जी तेरे घोड़े जी गर्दन में सर रख के रखो बेटा भी करे जी चाचा मुके शिवर मारो एक तो वो पूछे मौला हुसैन एक तो वो पूछे मौला सज्जाद का मुके मारे छो तो ना मैं दुर वापस गुणाती ना मैं चादर गुणाती ना मैं के कुछ जमाती सब बापे के रोआती शिवर मुके मारे छो तो मौला फरमाई नी करे मारे तो जो इनके दुख जाए चाचे गादी सा तू दानी की चाचे जो सर तड़पे तो ही मलून खुश थिए जो अब्बास ने अमान नामो खड़ी आयो अब्बास अमान नामो इनके मुंह में आयो उन्हीं की नामो चाचे के तान भी दिए अज़ादारा नहीं मांगे मजलूम वक्त गुजर रहे वक्त जुमला बुधो जे मर कब्र में ना थई वे ना रिवायत है जनाब मोहम्मद बाकिर का तो मुझे फूफी सकीना जरा भेजा मां बाबे का जो फूफी आखिर में छापे थे कि फूफी जे बे मां सब सजण निठान चाचो नजर आया मां मथे करी जे बस होड़ा दिया बेटो ओ खैरतमंद अज़ादारो जुमला याद रख दो सैन ज़ैनब जो मसाइब ने पढ़ो नी जे रोते थे सैन ज़हरा जो मसाइब ने पढ़ो नबी जे रोते थे रिवायत के हुजन ही खबे याद सकीना जो मसाइब ने पढ़ो मौला हुसैन जे रोते थे न मुते रिवायत है अली अकबर ने पढ़ो सकीना जे रिवायत है गाजी जे रोते में न पढ़ो जो जेतरी उनन के धियों प्यारियों एतरी चाचे के भाई एतरी चाचे के भाई प्यारी मुझे मौला सज्जाद बीबी के जियो सब मैं जो चाचे जी कबर दे सकीना जी गाल न कजो बड़े कबर ना आवाज आई मुके उन जो बुधायो जे हर मोड़ ते चाचा चाचा रोती रही जनाब रुकैया थर की तेरे कबर दे जियो तू खाई में ना आए सकीना कर बता आखिरी में जुमला बुधो कितना कण हुसैन कबर साहब का पूछो क्यों से सकीना पानी पीतो है किबला क्यों दे पानी पिया तो सैयद मेहदी के छोड़ गया तो मुझे कब्र में बिता मुंतकिल कर मुझे कब्र में पानी अची वियो है अन्या तई प्यासी है तो नहीं कब्र अब्बास जो पानी तलाब करे पियो चले पियो गाजी सकीना मिल रहे किबला का पूछो जे सैन सकीना के गुस्सा दिनो नी हाथ छोड़ खोलिया सैन सकीना का हाथ बंधन छोड़ जी बीबी जे मुझे हाथ चाचो खोली लो चाचो कदा खोले जना बाजू उठे बाजू कदा उठे जना सैन ज़ैनब दी चादर जो बदलो उठे अरे दुआ कयो बाढ़ो अचे ताके बदलो उठे अब्बास बाजू उठे त सकीना जा हाथ खोला अब्बास बाजू उठे त सैन ज़हरा पासे में हाथ रखे अब्बास बाजू उठे त अकबर दी शादी किए अब्बास बाजू उठे त सैयद जा वेला अब्बास बाजू उठे दीवा में ज़माना रत रोड़ छड़े गाजी बाजू उठे त सैयद खुश थे आज तई भी गैर बाजू उठे इबादत के कबूल फरमा मंजूर फरमा दुनिया मंजिल हाजिरी मंजिल रिज़्क़ इज्जत में बरकत फरमा खुदा बंदा जिनके औलाद नरीना ना आए सबके मौला अब्बास दे उनके औलाद नरीना ना फरमा खुदा बंदा ये संजय दरिया में घुसलो असांजी मुल्क जा मसला सदके मौला अब्बास के हल फरमा मां हिकु हिकु करे दुआ करा मुझे जरूरत अणकोट तुझ नेमत दाता दा हिकड़ी दुआ करा सदके दादी जे इमाम ज़मान